पीपी वफ़द हाफ़िज़ नईमुल रहमान से मुलाक़ात कई है। अवांखे अपडेट की तो मुलाक़ात दौरान कराची के मेयर और डिप्टी मेयर बाबत गालियों कई वयूं आहिनि। अवांखे आम ख़बरियूं कराची का तो सईद गनी की सरबराही में पीपी वफ़द हाफ़िज़ नईमुल रहमान से मुलाक़ात कई है। मुलाक़ात दौरान अहम मामलन ते गालियों कई वयूं आहिनि। अवांखे ॿुधायूं तो मुलाक़ात में कराची के मेयर और डिप्टी मेयर बाबत भी गालियों थियूं आहिनि। अवांखे अपडेट क्यों कराची का तो सईद गनी की सरबराही में पीपी वफ़द हाफ़िज़ नईमुल रहमान से मुलाक़ात कई है। अहम मामलन ते गालियों कई वयूं आहिनि। अवांखे अपडेट की तो मुलाक़ात दौरान कराची के मेयर और डिप्टी मेयर बाबत भी गालियों कई वयूं आहिनि। कराची में अवांखे ख़बर ॾियूं तो सईद गनी की सरबराही में पीपी वफ़द हाफ़िज़ नईमुल रहमान से मुलाक़ात कई है। मुलाक़ात दौरान कराची के मेयर और डिप्टी मेयर बाबत भी गालियों कई वयूं आहिनि। अहम मामलन ते गालियों जारी आहिनि। अवांखे ख़बर ॾियूं कराची का तो सईद गनी की सरबराही में पीपी वफ़द हाफ़िज़ नईमुल रहमान से मुलाक़ात कई है। मुलाक़ात दौरान कराची के मेयर और डिप्टी मेयर बाबत गालियों कई वयूं आहिनि। अवांखे अपडेट क्यों कराची का तो सईद गनी की सरबराही में पीपी वफ़द हाफ़िज़ नईमुल रहमान से मुलाक़ात कई है। अवांखे इहो ॿुधायो तो मुलाक़ात दौरान कराची के मेयर और डिप्टी मेयर बाबत भी गालियों कई वयूं आहिनि। इन हवाले से वधीक तफ़सीलन लाइ असां सां लाइन ते मौजूद है कराची में केटी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर वहीद राजपर। जी वहीद, तफ़सील ॾिजो। जी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वफ़द जो का सूबाई वज़ीर मेहनत अफ़रादी क़ुव्वत सईद गनी जी सरबराही में अगवानी में जो इदारा नूरक पहुंची विया। वफ़द में सिंध हुकूमत जो वफ़द है उनमें सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख, नजमी आलम शामिल है। जमायत इस्लामी कराची से अमीर कराची आसिम नईम रहमान समेत जेके बिया वफ़द में शामिल है वो मुलाक़ात उनसां कंदा। जो सिंध हुकूमत जो पीपल्स पार्टी जो वफ़द है वो जमायत इस्लामी मुख़्तलिफ़ ज़रियनि जी इहा दवा है तो मेयर कराची समेत डिप्टी मेयर और बिया जेके मामला आहिनि उनके फार्मूला समेत एक पेशकश है पीपल्स पार्टी की तरफा उन ते ॻाल्हि ॿोल थींदी। जेकी जमायत इस्लामी जूं जेके रिज़र्वेशन आहिनि या मुख़्तलिफ़ जेके चूंड के हवाले से जेके मकानी चूंडूं थियूं आहिनि उन हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थींदी। ॿिन्ही जेके पार्टियूं आहिनि मेयर कराची जेके टाउन्स आहिनि कराची जा उन मामलनि ते भी ॻाल्हि थींदी। पीपल्स पार्टी तरफां मकानी जेके इदारनि जी जोड़ के हवाले सां जेके शेयर आहे मुख़्तलिफ़ जेके चेयरमैन थींदा उन्हनि ते बि जेको आहे मुफ़ाहमत थी जेको ॻाल्हियूं थींदियूं उन ते पोइ फ़ैसिला जेको हिन खां पोइ थींदा। हिन हवाले सां अॼु जेकी ॻाल्हियूं आहिनि उनजे लाइ वफ़द पीपल्स पार्टी जो सईद गनी जी सरबराही में उहो इदारा नूरक पहुतो आहे। इम्तियाज़ शेख भी हिन वफ़द में शामिल है। नजमी आलम कराची डिवीज़न जो अॻवान है उन भी हिन वफ़द में शामिल आहे। असली जेके ॻाल्हियूं हलनि पियूं जेके मेयर जे हवाले सां उन ते ॻाल्हि ॿोल थी थी। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ वहीद राजपर।